अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस गजा में फौरी गैर मशरूत जंगबंदी जो मुतालबो करे छो आज़ाद खुद मुख्तियार फ़लस्तीनी रियासत जो क़याम अणटर करार खुद मुख्तियार फ़लस्तीनी रियासत की हिमायत करियूं था। इसराइल के जंगबंदी जे लाइ मजबूर कयो वञे। इजराइली हमलन लबनान की खुद मुख्तियारी ऐं सलामती के खतरे में विझी छॾियो आहे। फ़लस्तीन समेत लबनान ऐं ईरान ते इजराइली हमलन की मज़म्मत करियूं था। आलमी बिरादरी ईरान की सलामती ऐं खुद मुख्तियारी जो एहतराम यकीनी बणाइण लाइ इजराइल के पाबंद करे सऊदी अरब के वली अहद शहजादे मोहम्मद बिन सलमान जो अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस के खिताब। वज़ीर आज़म इजराइल के हथियारन की फराहमी ते पाबंदी मढ़ण जो मुतालबो करे छॾियो। गजा में इजराइली जारियत समूरियूं हदूं पार करे चुकी आहे। गजा में आलमी इंसानी तहफ़ुज़ वारे कानून के चिथियो वियो। जंगी ॾोहनि ते इजराइल के कटहरे में आंदो वञे। इंसाफ़ की आलमी अदालत के फ़ैसिले ते अमल दरामद यकीनी बढ़ायो वञे। कॉन्फ्रेंस में उथंदड़ आवाज़न के अमली शक्ल ॾियणी पवंदी। शहबाज शरीफ जो रियाज़ में अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस के खिताब। संदसि चवण आहे त इजराइल इमदाद की बंदिश के हथियार तौर इस्तेमाल करे रहियो आहे। हथे ख़ाली फ़लस्तीनियुनि के बिना कंहिं रंडक जे इमदाद की फराहमी यकीनी बणाइणी पवंदी। पाकिस्तान फ़लस्तीनी अवाम जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदो रहंदो। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास इजराइल की सलामती काउंसिल की मेंबरशिप मुअत्तल करण की घुर करे छॾी। संदसि चवण आहे त इजराइल तरफ़ा गॾियल क़ौमुनि जे इदारे ते पाबंदी जा ख़तरनाक नतीजा निकिरी सघनि था। आलमी बिरादरी फ़लस्तीनियुनि के ख़िलाफ़ यहूदी आबादकारनि की दहशतगर्दी रोकण में मदद करे। तुर्क सदर रजब तैयब उर्दुगान चयो आहे त इस्लामी मुल्कनि के इजराइल ज़ुल्मनि ख़िलाफ़ गॾिजी आवाज़ उथारण घुरिजे। इजराइल फ़लस्तीनियुनि जो वजूद ख़त्म करण चाहे थो। लबनान, शाम, मालदीव, नाइजीरिया ऐं ॿियनि मुल्कनि के सदर्स जो भी ख़िताब विच ओभर में जारी इजराइली जारियत की भरपूर लफ्ज़न में मज़म्मत। गॾियल अरब इस्लामी मुल्कनि जी सरबराही इजलास की साइडलाइन ते रियाज़ में वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सऊदी अरब के सीड़पकारी बाबत वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ अल फ़ालेह ऐं रॉयल कोर्ट के सलाहकार मोहम्मद अल तजवीरी की मुलाकात बिन्हीं मुल्कनि विच में इक़्तिसादी सहकार के हवाले से ख़यालन की ॾे वठि। वज़ीर आज़म पारां ख़ादिम हरमैन शरीफ़न शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ ऐं सऊदी वली अहद शहजादे मोहम्मद बिन सलमान लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। वज़ीर आज़म जो चवण आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा ॾहाकनि ते ॿधल लाॻापा वक़्त सां गॾु मज़बूत थी रहिया आहिनि। सऊदी अरब हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। सऊदी अरब में तरसियल पाकिस्तानी बिन्हीं मुल्कनि जी इक़्तिसादी तरक्की में अहम किरदार अदा करे रहिया आहिनि। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जो ईरान के सदर मसूद पिज़ेशकियान से फ़ोन ते राब्तो। बिन्हीं अगवाड़नि विच में फ़लस्तीन ऐं लबनान ते इजराइल ॾाढ बाबत ॻाल्हियूं। ईरान के सदर जी सऊदी अरब पारां अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस घुराइण वारे कदम की वाखाड़। ईरानी सदर जो इस्लामी सरबराही इजलास की कामयाबी लाइ नेक ख़्वाहिशुनि जो भी इज़हार। कराची एयरपोर्ट वेझो चीनी शहरियुनि ते कुछ ॾींहं अॻु थियल हमले की जांच में अॻभराई। हमले के मास्टर माइंड ऐं सहूलतकार औरत समेत 3 जवाबदार गिरफ्तार। हमले की सहूलतकारी में रिक्शा ड्राइवर ऐं बैंक मुलाजिम भी शामिल। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवण आहे त हमले की ज़िम्मेवारी कलअदम तंज़ीम BLA क़बूल कई। जवाबदार जावेद उर्फ समी एयरपोर्ट हमले जो मास्टर माइंड आहे। मास्टर माइंड ऐं सहूलतकार औरत के RCD हाईवे ता गिरफ्तार कियो वियो। आपघाती बमबार की सुञाणप शाह फहद नाले सां थी। हमले वारे हंध तां आपघाती बमबार जो हथ भी मिलियो। हमले आवर शाह फहद की सुञाणप फिंगरप्रिंट्स सां कई वई। हमले में इस्तेमाल थियल गाड़ी कराची मां ख़रीद कई वई ऐं रक़म की अदायगी हब के ख़ानगी बैंक ज़रिए कई वई। वधीक जवाबदार दानिश, गुलरहमान ऐं बशीर ज़ैद अञा ताईं गिरफ्तार नाहिन थिया। हमले में 2 जवाबदार फरहान ऐं मोहम्मद सईद हमले आवर जा सहूलतकार आहिनि। फरहान ऐं मोहम्मद सईद रिक्शा ड्राइवर आहिनि। सहूलतकारी में सईद अली ऐं बैंक मुलाजिम बिलाल भी शामिल हो। धमाके में इस्तेमाल थियल बारूदी मवाद ॿी महाभारी जंग में जर्मनी में इस्तेमाल थियो हो। पाक चीन लाॻापनि के नुक़सान पहुचाइण जूं समूरियूं साज़िशूं नाकाम बणायूं वेंदियूं। बिन्हीं मुल्कनि जे विच में बितरफ़े एतमाद ऐं सहकार के कमज़ोर करण की का बि कोशिश कामयाब न थींदी। चीनी परॾेही वज़ारत जे तर्जुमान जो बयान। संदसि चवण आहे त चीन दहशतगर्दी के ख़िलाफ़ कार्रवायुनि के अॻिते वधाइण में पाकिस्तान की हिमायत जारी रखंदो। पाक चीन अवाम के फ़ाइदो पहुचाइण लाइ समूरनि शोबनि में सहकार के मज़बूती सां अॻिते वधाईंदा रहंदा। मुस्तक़बिल करीब में मुनासिब तारीख़ ते चीन जो दौरो कंदुसि।
चीनी क़यादत तरफ़ा नेक ख़्वाहिशन जो पैगाम मिलण ते ख़ुशी थी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां चीन जे हममनसब शी जिनपिंग पारां सिहतयाबी ते नेक ख़्वाहिशन जे इज़हार ते संदसि थोरा मञा विया। चीनी सदर शी जिनपिंग पारां सदर आसिफ अली ज़रदारी खे ख़त लिखी जल्द सिहतयाबी लाइ दुआ ऐं नेक ख़्वाहिशन जो इज़हार कयो वियो हो। चीन जे हममनसब तरफ़ा सदर आसिफ अली ज़रदारी खे चीनी दौरे जी दावत भी ॾिनी वई हुई। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर सां ऑस्ट्रेलवी हममनसब लेफ्टिनेंट जनरल साइमन एस्ट्रोस जी मुलाक़ात गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि समेत आलमी ऐं ख़िते जी सिक्योरिटी सूरत-हाल जे हवाले सां ख़यालनि जी ॾेवड़। डिजिटल आदमशुमारी में सिंध जी आबादी खे घटि ॾेखारियो वियो आहे। सिंध जी आबादी 5.5 करोड़नि खां वधीक आहे। पैदाइश जी शरह में इज़ाफ़े ऐं लॾपलाड़ सबबि सिंध जी आबादी लगातार वधे पई। आबादी में तेज़ी सां वाध सबबि वसीला महदूद थींदा पिया वञनि। हुकूमत समाजी ऐं इक़्तिसादी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जी कोशिश करे रही आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो पॉपुलेशन टास्क फोर्स जे इजलास खे ख़िताब संदसि चवण आहे त मुल्क जी आबादी में तेज़ी सां वाध गणती जोगी अमल आहे। ईंदड़ साल 1,78,210 पाकिस्तानी हज अदा करे सघंदा। सरकारी हज पैकेज 10,65,000 खां 10,75,000 विच में हूंदो। सरकारी ऐं निजी स्कीम तहत हज कोटा 50-50% आहे। हज पांधीअड़नि जी हज रक़म में क़िस्तुनि जो निज़ाम मुतारिफ़ कराए पियो वञे। बीमार ऐं मुख़्तलिफ़ मर्ज़नि में मुब्तला माण्हू हिन साल हज ते न वञी सघंदा। 12 वरियनि जे ॿारनि खे हज जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वफ़ात जी सूरत में हाजी सॻोरे जे पोयरनि जी इमदाद 10 लख रुपयनि मां वधाए 20 लख रुपया कई वई ऐं ज़ख़्मी थींदड़ हाजियुनि खे बि मुआवज़ो ॾिनो वेंदो। मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर चौधरी सालिक हुसैन हज पॉलिसी 2025 जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण आहे त पेनू फ़क़ीरनि खे उमिरि ते उमाणींदड़ कंपनियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। स्पॉन्सर स्कीम जी रहिजी वियल कोटा आम हाजियुनि ॾांहुं मुंतक़िल कई वेंदी। भरपूर कोशिश हूंदी त कोटा खे वापसि न कयो वञे। समुंड पार पाकिस्तानियुनि लाइ हज कोटा 5,000 मुख़्तस कई वई आहे। ख़ानगी तौर हज कराईंदड़ कंपनियूं हाजियुनि जी इंश्योरेंस लाज़मी कराइण जूं पाबंद हूंदियूं। रूस सां लाॻापा बहितर आहिनि ऐं मुस्तहकिम रहिया आहिनि। असां रूस सां सिहत तालीम ऐं सक़ाफ़त ते लाॻापनि खे वधीक मुस्तहकिम करणु चाहियूं था। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं रूस जे सफ़ीर एल्बर्ट कॉरिस सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त असां पाकिस्तान स्टील मिल्स खे ॿीहर बहाल कराइणु चाहियूं था। इन लाइ रूस जो सिफ़ारतखानो मदद करे स्टील मिल्स जो नओं प्लांट लॻायो वञे त बहितर थींदो। स्टील मिल्स हलण सां मईशियत में इस्तेहकाम ईंदो ऐं रोज़गार वधंदो। स्टील मिल्स जा मुलाज़िम जेके तमामु घणा परेशान आहिनि उन्हनि जो मसइलो बि हल थी वेंदो। रूसी सफ़ीर चयो त ऑनलाइन ख़्यालनि जी ॾे वठि बाद रूस जो वफ़द स्टील मिल जो दौरो कंदो। मुलाक़ात में रूसी इलेक्ट्रिक बसूं कराची में आणण ऐं रूसी कंपनियुनि सां सिफ़ारती चैनल ज़रिए ॻाल्हियूं अॻिते वधाइण ते इत्तेफ़ाक़ कयो वियो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां गॾियल अरब इमारतुनि जे कौंसल जनरल बखीर अतीक रोमती जी मुलाक़ात मुआशी ऐं समाजी तरक़ी तोड़े सहकार वधाइण ते इत्तेफ़ाक़। गॾियल अरब इमारतुनि जे कौंसल जनरल सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खे UAE जे क़ौमी ॾींहं जी तक़रीब में शिरकत जी दावत ॾिनी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवण आहे त सिंध जी तरक़ी लाइ गॾियल अरब इमारतुनि जूं कोशिशूं कंहिं खां लिकियल आहिनि। UAE जो अवाम हर ॾुखे वक़्त में सिंध जी आवाम सां गॾु बीठो रहियो आहे। सिंध जे बुनियादी ढांचे सिहत ऐं तालीम जे मैदान में अरब इमारतुनि जी सीड़पकारी नुमायां किरदार अदा करे रही आहे। सुप्रीम कोर्ट में जज मुंझारे जो शिकार टैक्स बाबति केस जी ॿुधणी दौरान हिकु भेरो ॿीहर आइनी बेंचिस जो तस्करो। जस्टिस आयशा मलिक रिमार्क्स ॾिना त ही केस आइनी बेंच ॿुधंदी। असां रेग्युलर केस ॿुधी रहिया आहियूं। जस्टिस मंसूर अली शाह चयो आहे त जेसीं ताईं आइनी बेंच न वेहंदी छा असां गैर आइनी आहियूं। हाणे इहो सवाल साम्हूं आयो आहे त केस रेग्युलर बेंच ॿुधंदी या आइनी बेंच। जेकॾहिं असां केस जो फ़ैसिलो करियूं बि था त छा थींदो, केरु रोकण वारो आहे। अदालत टैक्स बाबति केस जी ॿुधणी अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। वफ़ाक़ खां पोइ सिंध सरकार बि गैर ज़रूरी पोस्टूं ख़तमु करण जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध जे चीफ सेक्रेटरी जो एडिशनल चीफ सेक्रेटरीज़ रेवेन्यू मेंबर रजिस्ट्रार सिंध हाई कोर्ट ऐं कमिश्नर्स खे ख़त। चीफ सेक्रेटरी ख़त ॼाणायो आहे त गैर ज़रूरी पोस्टूं क़ौमी ख़ज़ाने ते भार आहिनि। समूरा इदारा गैर ज़रूरी पोस्टूं ख़तमु कनि। गैर ज़रूरी पोस्टूं ख़तमु करण सां माली ॾुखियायूं घटिजी वेंदियूं।
पंजाब के मुख्तलिफ शहरन में स्मोक की लहर बरकरार, फिजाई गदलाण खतरनाक हद ताईं वधी वई। लाहौर खां पोइ मुल्तान, पेशावर, इस्लामाबाद ऐं रावलपिंडी भी स्मोक के घेरे में अची विया। ज़हरीली फिज़ा में साह खणण भी ॾुखियो थी वियो। मुल्तान गदलो तरीन शहर बणिजी वियो। एयर क्वालिटी इंडेक्स 950 रिकॉर्ड। लाहौर जी एयर क्वालिटी इंडेक्स 560 ताईं पहुंची वई। पेशावर 597, इस्लामाबाद 254 ऐं रावलपिंडी में एयर क्वालिटी इंडेक्स 284 ताईं रिकॉर्ड कई वई। पंजाब में स्मोक ऐं कोहीड़े सबब उॾामो मुतासिर। रेल सर्विस भी देर जो शिकार। घोटकी ऐं कंदकोट कश्मीर ज़िलनि में भी स्मोक फिज़ाई गदलाण सबब माण्हुनि खे साह खणण में तकलीफ़। कश्मीर में एयर क्वालिटी इंडेक्स 116 ताईं पहुंची वई। कोट गुलाम मोहम्मद भरसा फुर दौरान मज़ामत ते ॻोठाणो ज़ख़्मी। ॻोठाणनि घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। फायरिंग में फोरू मारिजी वियो। हिकु ज़ख़्मी, हिकु फरार। हथियारबंदनि रामचंद कोहली खां मोटरसाइकिल फुर कई त दाहुन ते ॻोठाणा पहुची विया। जवाबदारनि जी फायरिंग में उमर बुगटी सख़्त ज़ख़्मी थी पियो। ॻोठाणनि जी फायरिंग में मुबैना फोरू रजब नुहाणी मारिजी वियो। फिदा टंगड़ी ज़ख़्मी थी पियो। संदन साथी फरार। पुलिस जो चवणु आहे त फोरू अहमद नुहाणी फरार थी वियो आहे। खेसि जल्द गिरफ़्तार कंदासीं। कंदकोट भरसा पुराणे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो क़तल। ओगाही लाड़े वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंद विशु बंगवार खे गोलियूं हणी फरार थी विया। पुलिस मूजिबि वाक़ियो डोमकी ऐं बंगवार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदासीं। इजरायली फ़ौज गज़ा ऐं लबनान में हमला तेज़ करे छॾिया। लबनान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बमबारी सबब 52 शहरी शहीद। इजरायली फोर्सिस जूं गज़ा में कार्रवायूं। हिकु ॾींहं में 51 फ़लस्तीनी शहीद, 164 ज़ख़्मी। शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 44,603 थी वियो। 1,02,929 ज़ख़्मी थी चुका। हिज़्बुल्लाह जे हमले जो डपु। नेतन्याहू पंहिंजी ऑफिस ते खाने मुंतक़िल करे छॾी। पुट जी शादी बि अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी। अदालत में केसिस में बि पेश न थियण जो इम्कान। इजरायली वज़ीर आज़म लबनान में पेजर डिवाइस हमलनि ऐं हिज़्बुल्लाह सरबराह हसन नसरुल्लाह ते हमले जो इतराफ़ करे वरितो। नेतन्याहू ॻुझे एजेंसी मोसाद खे नयूं हिदायतूं जारी करे छॾियो।